जा सहाबी भी रसूलुल्लाह यो अकुल में ही नथो अचे जो हुजन मुरीद आमना जे लाल जा, हुजन मुरीद मोहम्मद मुस्तफा जा, हुजन मुरीद रसूल करीम जा, ऐं जन के मोहम्मद करीम ज़मीन ता खणी आसमान ते पुॼाए छॾे। उहे महबूब सां सचा न हूंदा? सच्चा हा। अचो तोखे अल्लाह जो कुरान ॿुधायां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह ताला फरमाए थो इज़ अख़रजहुल्लज़ीन कफ़रू सानिय स्नैन इज़ हुमा फिल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। अल्लाह तबारक व तआला मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिजरत जो वाक़ियो कुरान शरीफ में बयान फरमायो आहे। जेका पाण करीमन हिजरत कई, मक्को शरीफ छॾे वञण ते मजबूर कयो ऐं महबूब करीम मक्के मां निकिरी रवानो थियो। सुभान अल्लाह। अकेलो अल्लाह जे कलाम तां सदके वञा। कुरान जो इहो बि मोजज़ो आहे। भली मवाली मथो हणी 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 तिड़की पवे मथो, पर मुंहिंजा दोस्त मञणो पवंदुनि त हिकु मुस्तफ़ा ॿियो साथी अबू बकर हो। अकेला कौन हो, बजना हा। बिन जो कुरान ज़िक्र तो फरमाए सानिय स्नैन इज़ हुमा फिल ग़ार, बजना कभी गार में हा इज़ यक़ूलु लिसाहिबिही, उन्हनि ॿिनि ॼणनि मां हिकिड़ो ॼणो माना मोहम्मद मुस्तफ़ा चवे पियो पंहिंजे सचे संगतीअ खे। यो लफ्ज़ मां कोन ठाहियो आहे, अल्लाह जे क़ुरान ठाहियो आहे। साहिब चइबो आहे सचो संगती। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए थो त अल्लाह जो हबीब पंहिंजे सचे साथीअ खे, सचे सहाबीअ खे यानी अबू बकर खे पियो चवे ला तहज़न, गम न कर, इन्नल्लाह मअना। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात हिन गार में तोसां मूसां ॿिन्हीअ सां गॾु आहे। तव्हांखे ये मवाली चवंदा ॾिठी न, गम पियो करे न, ड्रिजे पियो न, ड्रिजे पियो, तॾहिं तो नबी चवेसि त ड्रिजो न। ओ चाचा चिबड़, हिकिड़ो हूंदो आहे ख़ौफ़, ॿियो हूंदो आहे हुज़्न। ख़ौफ़ चइबो आहे ड्रिज खे जेको पंहिंजे लाइ हुजे, ऐं हुज़्न चइबो आहे उन गम खे जेको ॿिए जे लाइ हुजे। पंहिंजे लाइ जेको हूंदो उनखे छा चइबो? ख़ौफ़। चओ पंहिंजे लाइ छा चइबो? ऐं ॿिए लाइ महबूब करीम जी ज़ात बाबरकात जीअं जो गार में विया, काफ़र गार जे दर ते पहुची विया। अबू बकर खे पंहिंजी गणती कान्हे, हुज़्न माना ॿिए जी गणती आहे, कहजी मुस्तफ़ा जी। त हिन महिल न तलवार न तीर न साथी अकेलो मां कुराड़ो आहियां। 30-40 काफ़र तलवारुनि तीरन सां दर ते पहुची विया आहिनि। जेकॾहिं अंदर हलिया आया त मुंहिंजे महबूब खे गणती में, मुंहिंजे महबूब खे तकलीफ़ में विझंदा। अदा यार जी तकलीफ़ जो गम करणो ऐब नाहे, सवाब। सुभान अल्लाह। अबू बकर सिद्दीक़ खे पंहिंजी गणती कान्हे, पंहिंजो ख़ौफ़ कोन्हे। हुज़्न तस हुज़्न, ख़ौफ़ जो लफ़्ज़ नाहे, ला तहज़न जो लफ़्ज़ आहे। अल्लाह ताला फरमाए थो हुज़्न न कर, माना छा? तू मोहम्मद मुस्तफ़ा जी गणती न कर। नबी पाक अलैहिस्सलाम फरमाए थो अबू बकर तोखे फ़िक्रात अंदर ईंदा न, मूंखे तकलीफ़ ॾींदा, मुंहिंजी तोखे गणती आहे, न कर गणती। इन्नल्लाह मअना, अल्लाह तोसां ऐं मूंसां गॾु आहे।
मटाई साहब रहमतुल्लाह ने चौदो कख सड़न में पन्न सड़न में सड़े साओगा हो चौ सुभान अल्लाह सड़न पन्न सड़न सड़े साओगा हो अदा जन रीझायो अल्लाह तो न अचे तन खे मुझे महबूब करीम जी ज़ात फरमाए तो ला तहज़न हुज़ुर न कर मुझो गम न कर इन्नल्लाह माना हुज़ूर जे करे इए चवे हा इन्नल्लाह मई इन्नल्लाह मई अल्लाह मूसा गड्डा गणती न कर अल्लाह मूसा गड्डा गणती न कर पर अल्लाह जे हबीब खे ख़बर ही त मवालन जो क़यामत जे ॾींहं ताईं मुहकारो कयां ऐं साफ़ करे ॿुधायां इन्नल्लाह मअन्ना अबू बकर तोसां मूसा ॿिन्हीअ सां अल्लाह गॾु तोसां मूसा तो ॾाढे चओ ॿिन्हीअ सां हथ मथे खणी चओ हथ मथे खणी इन्नल्लाह मअना अल्लाह मूसा भी गॾु आहे सिद्दीक़ तोसां भी गॾु आहे अकेलो मूसा गॾु न आहे बल्कि तो सिद्दीक़ सां भी गॾु आहे जंहिंसां मुहम्मद गॾु आहे तंहिंसां अल्लाह भी गॾु आहे तू चंदे अबू बकर सां अल्लाह कोन हो मां तोखां पुछां थो त जंहिंसां मुहम्मद गॾु हूंदो तंहिंसां अल्लाह हूंदो या न हूंदो ॾाढे बचा जैसा मोहम्मद करीम गॾु आहे तंहिंसां अल्लाह भी गॾु आहे सिद्दीक़ सां मोहम्मद गॾु आहे या न आहे जे सिद्दीक़ सां गॾु आहे त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जी चवणु सचो आहे इन्नल्लाह माना अल्लाह तोसां मूंसां गॾु आहे हाणे काफ़र ॿार बीठा अंदर हलो अंदर हलो अंदर हलो अल्लाह ताला अहिड़ा अंधा कया जो अल्लाह पाक इंतज़ाम कहिड़ो कयो जेको गार जो दर हो न वध में वध मुंहिंजे ख्याल में पौणा 2 फुट खां मथे कोन्हे वध में वध 2 फुट हम चौरस 2 फुट गोल दरवाज़ो आहे महबूब अंदर वियो अबू बकर बि अंदर वियो अल्लाह ताला जल जलालु अमन वारो नंढड़ो हिकिड़ो जीतो आहे असां हुनखे सिंधी में चवंदा आहियूं कोरीड़ो या तांजीड़ो तव्हां बगड़न वारा छा चवंदा हो कोरीड़ो छा चवंदा हो बाबा उन कोरीड़े खे अल्लाह ताला फरमायो अरबी में उनखे चइबो आहे अनकबूत अनकबूत ओ अनकबूत जी मौला तू भी खिदमत कर मुझो सिद्दीक़ मुझो महबूब गार में हम तू देर न कर इन 2 फुटन वारे दर खे पंहिंजे तानीअ सां बंदि कर हुन अल्लाह जे अमर सां देरी कान कई मिंट थी आहे हुनखे ॿाहिरां लेपो ॾेई छॾी साम्हूं हिकिड़ो नंढड़ो मेर जो वण हो हिकिड़ो अल्लाह ताला वरी कबूतर खे फरमाया कबूतर जी मुंहिंजा मोला हिते आखेरो बीठा है आना भी लाहे आरो पचाए ओ कबूतर मिंटन में आखेरो भी ठही वियो आना भी लाथई उते आरो पचाए वेही रहियो काफ़र दर ते बीठा अंदर हलो अंदर हलो अंदर ॾिसो मता गार में हुजनि पाण में पिया चल अंधा भेड़ा अंधा भेड़ा अंधा अरे गार में वञनि हा त या ॾियारी कान फाटे हा गार में वञनि हा त ॾियारी फाटे हा या ॾियारी बीठी आहे इन मां साबित आहे त मुहम्मद जे ॼमण खां बि अॻु में हिन गार में केरु कोन वियो आहे अॼुकल्ह त कोन वियो आहे पर रसूल करीम जे ॼमण जे ज़माने खे 50 साल थी वियो आहे 50 साल में हिन में अंदर को वियो ई कोन्हे को बेवकूफ़ अरे हे कबूतर वेहिया माण्हू को लिके को वेठो हुजे साहु खणी ॻाल्हाए त ट्राहण पखी कीअं वेहंदो पखी जो वेहण ॾियारीअ जो ठाहिण इहो दलील आहे त गार में केरु कोन्हे अल्लाह जे हुकुम सां हिक ॿिए खे धिका ॾेई हेठि लही विया अल्लाह ताला फरमायो ॾिस अबू बकर कीअं थो अल्लाह असांजी मदद फरमाए सभई चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह हिकिड़ी इन जगह ते मां तोखे ॻाल्हि अॻ में ॿुधायां हा पर हाणे थो तोखे ॿुधायां जमल गार में पे विया
त गार में वञण खां अॻु में सिद्दीक़ अर्ज़ कयो हो कि बिला गार पुराणो आहे, लखे साल खां जबल आहे, लखनि सालनि खां इन में कई जीत जणा हूंदा, मूंखे इजाज़त मिले त मां अंदर वञी गार सफ़ा कयां, इत्मीनान करे पोइ तव्हांखे सॾु कयां जे मुंहिंजे झोली में आराम कयो। अबू बकर सिद्दीक़ वञी अंदर सफ़ाई कई, पर चारई तरफ़ रुगो मिर्र ई मिर्र हा। अल्लाह ताला कलामे पाक में फरमायो, इज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिनत तौराति व मुबश्शिरन बिरसूलिन यअती मिन बाद इस्मुहु अहमद। 500 साल मुस्तफा करीम का अग में हजरत ईसा अला नबीना अलैहिस्सलाम हिकड़ी जगह ते वाइज बीठे फरमायो। हजरत ईसा अहिड़ो तो सुहिणो वाइज कयो जो ईसाई हैरान थी विया ऐं चवण लगा, ओ प्यारा ईसा तू वॾो भाग वारो मां, तू असांखे सुहिणो इंजील तो ॿुधाई, तुंहिंजी अंबड़ भी भाग वारी, मरियम भाग वारी आ, जंहिं तोखे खीर पीआरियो वा। हजरत ईसा तो चवे हाओ मां ईसा भी भाग वारो, हजरत मरियम भी भाग वारी, पर भाग वारी त अंबड़ आमना हूंदी जेका मुहम्मद खे खीर पीआरी हुई। मां ईसा भी भाग वारो, मरियम भी भाग वारी, पर भाग वारी तो अंबड़ आमना है जेका मुस्तफा के खीर पीआरी थी। सही वो मुस्तफा केर आ जो तो इन्नी रसूलुल्लाह इलैकुम, मां तव्हांजे रसूल थी आयो आहियां, मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिनत तौरात, तौरेत खां अॻुवार निशा जी तस्दीक़ करण आयो आहियां, व मुबश्शिरन बिरसूलिन, ऐं हिकिड़े रसूल जी ख़ुशख़बरी खणी आयो आहियां, याती मिन बादी, उहो रसूल मूंखां पोइ ईंदो, इस्मुहु अहमद, जंहिंजो नालो हूंदो अहमद। ग़ौर सां चओ सुभान अल्लाह। जमल हजरत ईसा अलैहिस्सलाम नबी पाक जी तारीफ़ कई त हजरत ईसा जे भर में हिकिड़ो जंगल हो, उन्ही जंगल में हिकिड़ो नाग वेठो हो, उन्ही नाग जे कन ते जमल आवाज़ पियो त आख़िर ज़मान नबी ईंदो जो ईसा बि हुन जी तारीफ़ थो करे। नाग दुआ घुरी, ओ मौला मूंखे इन दिलबर जो दीदार कराइजा। अल्लाह तबारक व तआला फरमायो, मक्के में जेकॾहिं शहर में दाख़िल थींदे मुस्तफा जे दीदार लाइ त माण्हू तोखे लठियूं हणी मारे छॾींदा, नागुड़े नाग, नागुड़े नाग, भितर हणी पत्थर हणी मारे छॾींदई। तूं आशिक़े रसूल आं, मुंहिंजे नबीअ जे दीदार जी दुआ घुरी थो, मां अल्लाह तुंहिंजी दुआ क़बूल थो कयां, दस थो ॼाए। चुपड़ी करे मक्के जे शहर में जबल सोर आ, उन जबल सोर जे चोटीअ ते हिकिड़ो गार आ, उन गार में हली वेहजा, पाणे दिलबर घर वेठे तोखे दीदार कराईंदो। सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, खुली चओ सुभान अल्लाह। जेको थको आहे सो न चवे सुभान अल्लाह। हाँ सही, किथे था थकजो, लाड़काणे वारा किथे थकबा, पर तव्हां सां ज़्यादती थी हा। हुयो लाड़काणे जा कजऊं तव्हांखे कंबरूं शहदाद कोट, उल्टो कमु थी वियो। माशाअल्लाह भला जेका हुकूमत जी मर्ज़ी आहे। बहरहाल महबूबन करीमन जे ज़ात बाबरका जो आशिक़ अल्लाह जे हुकुम सां उतो रिड़ंदो गार में अची वेठो। जमल सिद्दीक़ अकबर जी ज़ात अंदर वञे तो रुॻा मिर, उहे मिर उन्ही नांग ठाहिया, छो त महबूब अचे, दर हुजनि घणा, निकिरण में देर न थिए, हितों न त हितों।
सजी जिंदगी मेरा पे ठाए महबूब ईंदो वियो अबू बकर सिद्दीक़ अंदर दाखिल थियो साईं खे ॿाहिरि विहारे जिते मिर हूंदा जानवरनि जा कंहिं बिच्छूअ जा कंहिं बला जा कंहिं लुंडीअ जा कंहिं जानवर ॾुखड़े जा इहे बंदि कया पटको लाहे फाड़ी बंदि कई अञा मिर बची पिया चादर कुल्हनि जी लाथई फाड़ी मिर बंदि कई अञा बची पिया कमीस लाथई फाड़ी टुकर करे मिर बंदि कई सभई दर बंदि थी विया हाणे रुगी गोड़ी आ उघाड़ो बि न थिया महबूब खे सॾु थो कयां हिकिड़ो मिर बची पियो उनजे मथां खुड़ी रखी पलथी मारे महबूब खे जे केतिरा हाणे अंदर अचो महबूब अंदर जो आया छा था समझो जंहिं सैर सां साजनो हलियो से सैर सब सुरहा थिया जंहिं सैर सां साजनो हलियो से सैर सब सुरहा थिया मां भाया मण मुश्क जा ऐं अतुर हारी दो वयो मां भाया मण मुश्क जा ऐं अतुर हारी दो वयो सुभान अल्लाह बस महबूब गार में आयो तो हुबकार थियो जब हुबकार थियो नाग खे ख़बर पई त यारो अची वियो कर कशिश अहिड़ी अजब दिल भर जी दिल छिकजी अचे अहिड़ी त कशिश कयई मुंहिंजे महबूब खे छिके उते आंदई जमल नाग खे ख़बर पई त महबूब करीम अलैहिस्सलाम पहुची विया आहिनि हाणे निकिरण जी कोशिश थो करे जंहिं बि मिर में थूनो हणे त मिर बंदि मालूम थियो जंहिंजो दर अबू बकर बंदि कंदो उहो मुस्तफ़ा वटि कोन पहुचंदो ॾाढे चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह जंहिंजो दर सिद्दीक़ बंदि करे उहो मुंहिंजे महबूब करीम वटि कोन पहुचंदो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो नाग समूरा मिर ॾिठा काॾहं बि वाह कान्हे आख़िरकार पेर वारे मिर वटि आयो ॾिठई त ही इंसानी उज़वो आहे मां पहाड़ी नाग आहियां डंग सही कोन सघंदो धप हणंदो सांस पेर परे कंदो त निकिरा दिलबर जो दीदार कयां पर सिद्दीक़ जे इश्क जी नाग खे ख़बर ई कान्हे का सुभान अल्लाह जो जीअं जो पेर खे ॾंगहण शुरू कई सिद्दीक़ छा पियो चए नाग न कर तकरार तूं मूंसां अरबीअ खे आहे अॼु आराम नाग न कर तकरार तूं मूंसां अरबीअ खे आहे अॼु आराम ॾह भेरा ॾंग भली हण ॾह भेरा ॾंग भली हण की न छॾींदो वारो गुलाम नागल कर तकरार तूं मूंसां सुभान अल्लाह सुभान अल्लाह अञा ज़ोर सां सुभान अल्लाह हाणे अॼु ॿिनि आशिकनि जो जहिड़ो पियो हले हिकिड़ो आशिक चवे त दीदार कयां ॿियो पियो चवे त ॿिए खे दीदार करणु जहिड़ो आहे ई कोन हिकिड़ो माई हुजा जेको दिलबर जो दीदार कयां अखियुनि में थी वेह त वारे छपर ढकियां तोखे न ॾिसे ऐं आऊं न ॾिसां को ॿियो 70-72 भेरा लंघ हई ज़हर आख़िर ज़हरा मथे चढ़ियो हज़रत अबू बकर खां बे इख्तियार महबूब झोली में सुतो पियो हबीब झोली में सुतो पियो मौला अली मुश्किल कुशा
महबूब जे निंड तां निमाज़ कुर्बान कई। चओ सुभान अल्लाह। छा कुर्बान कई? मौला अली ने मारी तेरी नींद पर नमाज। आला हज़रत तो चवे मौला अली खे मुंहिंजा दोस्त रसूल करीम जे निमाज़ पंहिंजी अली जी करीम पंहिंजी निमाज़ नबी जे निंड तां घोरे छॾी। मौला अली ने मारी तेरी नींद पर नमाज। और अश्क जी पंहिंजी अदा है। अली निमाज़ घोरी, सिद्दीक़ वरी जान घोरी। अब तो मथा खणी सुभान अल्लाह चओ। अली निमाज़ कुर्बान कई ऐं सिद्दीक़ जान कुर्बान कई। अखियुनि मां ॻोढ़ा किरी पिया मुस्तफ़ा जी जिस्मा सहर ते पाण जाॻिया। अबू बकर छो थो रोई? किबला का ॾुखण हारी शइ आहे हेठां पेर खे पटे थी ज़हर जो असर चढ़ी वियो आहे। पाण खिली ॾिनो। पाण फरमाए त आशिक़ खे रोकबो त विढ़ंदो न। आशिक़ खे रोकबो त विढ़ंदो न त ॿियो छा कंदो? किबला छा ॻाल्हि आहे? पाण फरमाइनि था हिन गार में 500 साल खां नांग मां मोहम्मद जो इंतज़ार थो करे पियो। अड़े मुला शलका खुदा हिदायत करे तू तो चवे नबी के कल जी खबर काने ट्रेडो खबर काने आमना जो लाल 500 साल अग जो खबरू वठो तो बुधाए पियो। हबीबन करीमन फरमा पेर खे हटाई त नाग बाहर निकतो। आशिकन ये भी चयो आ जो दर सिद्दीक बंद करे उनखे महबूब जो दीदार न थींदो, पर जेको सिद्दीक जो पेर चुमंदो उहो मुस्तफा वठी। जमल नाग नबी जो दीदार कयो पाण अबू बकर के फरमा पेर उर्ते कर। पेर उर्ते करण सां नबी पाक लुआब शरीफ कढी उन जे खुड़ी खे लगाई आ। पाण फरमाइनि था सिद्दीक़ तो जो इलाज तो थियो, पर मक्के में मदीने में पूरे हिजाज में कंहिंखे भी लुंडी बल्ला नाग खाईंदो तो जो धोई पेर पीआरबो त ज़ख़्म ख़त्म थी वेंदो, ज़हर ख़त्म थी वेंदो। तो जे पेर खे इलाज बणायूं थो वञा पियो। सभई जो सुभान अल्लाह। हिकिड़े आशिक वाह जो ॻाल्हि कई आहे। चओ सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। मौलाना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु। तमाम चओ मौलाना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु। यार की खातर मरने वाला सब कुछ कुर्बान करने वाला। सुभान अल्लाह। यार की खातिर मरने वाला सब कुछ कुर्बान करने वाला।